खैरपुर में खबर ईंदा हलो तो डिप्टी कमिश्नर शर्जील नूर जिले खैरपुर में बरसात सबब पानी जो सूरत हाल नेकाल बाबत ऑपरेशन टेंट सिटीज़ में मुतासरन के सेहत खाद खुराक ऐं ॿियनि उपाउनि जे जाइज़े लाइ इरिगेशन आबपाशी जे इंजीनियर्स ऐं असिस्टेंट कमिश्नरनि सां गॾिजी टंडो मस्ती जीलानी बादशाह पंपिंग स्टेशन ते पानी जे नेकाल जो जाइज़ो वरितो, जॾहिं त गंबट में टेंट सिटी जो दौरो कयो ऐं टेंट सिटी में मौजूद मुतासिर माण्हुनि सां ज़िला इंतज़ामिया पारां सहूलतुनि बाबति मालूमात हासिल कई। हिन गंबट सिटी जो पिण तफ़सील सां दौरो कयो। डिप्टी कमिश्नर शर्जील नूर उन मौके ते लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायत कई त पानी जे नेकाल ऐं टेंट सिटीज़ में मुतासिरनि जो वधि में वधि ख्यालु रखियो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।